खाईंदा आहियो? कॾहिं को ऑपरेशन ज़िंदगी में थियो आहे? कुझु न? ब्लड प्रेशर जी दवा कुझु न खाईंदा आहियो? बीपी प्रेशर असांजो रूरल हेल्थ सेंटर में माण्हू त मौला अली इस्लाम जी कोल सां स्टार्ट थो कयां त ज़िंदगी हुई मौत जी अमानत आहे। मौला फरमायो आहे त ज़िंदगी मौत जी अमानत आहे। सो ओवरऑल जेको कोविड जो मसइलो हुयो, हीअ जेके वैक्सीनेशन वग़ैरह जे लाइ माण्हू त फ़ोटो कढाए पिया ॾेखारनि त असां वटि लॻराई आहे, पर मां लाइव सेशन जे थ्रू साईं डॉक्टर कदम जामू साहब मूं सां गॾु आहे हिते हॉस्पिटल में, ऐं मां माण्हुनि खे ॾेखारणु थो चाहियां त अहिड़े क़िस्म जो को बि ख़तरो न आहे, अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि न आहे जो माण्हू उनखे चकमक ऐं बलब भरण ऐं ड्रामेबाज़ी वहम ऐं विसविसा ऐं ड्रिजण, सो अहिड़े क़िस्म जे वहमनि खां पासे थियो ऐं पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजे बचड़नि, पंहिंजे ख़ानदान ऐं क़ौम खे सपोर्ट कयो ऐं वैक्सीनेशन जे लाइ तयारु थियो ऐं सेंटर्स ते वञो। इहो तव्हांजो राइट आहे। स्टेट फ्री ऑफ कास्ट जेका आहे वैक्सीनेशन ॾिए थी ऐं मां अॼु रेडी पाण राणीपुर में माण्हुनि जे उत्साह जे लाइ लाइव सेशन करे रहियो आहियां, तॾहिं माण्हुनि में इहा हिकिड़ी उमेदु पैदा थिए ऐं सेशन थी पई। डॉक्टर साहब, भई जेके माण्हू वॾाई वॾाई रूमर्स था फिरनि, इहो तव्हां बींग डॉक्टर तव्हां कहिड़ी माण्हुनि खे आम सजेशन था ॾियो त छा हुन में ख़तरा आहिनि या न आहिनि, छा तव्हां? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हीअ जेका वैक्सीन असां वटि सप्लाई थी आहे वर्ल्ड वाइड सप्लाई थी आहे, ठीकु आहे न। ऐं उन में जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा रूमर्स, मुख़्तलिफ़ क़िस्म जा वीडियोज़ ॾिसूं पिया ऐं इन मीडिया जे थ्रू जेके शयूं ॾिसूं पिया ऐं जेके इहे फेक क़िस्म जूं जेको आहे न हथरादू हथ ठोकियूं शयूं जेको आहे न ॾेखारियूं पियूं वञनि आवाम खे, जेको आहे न खामखा जा हिकिड़ा ख़दशात पैदा करण जे लाइ। एक्चुअली अहिड़ी काई बि शइ न आहे। असां पाण वैक्सीन लॻारायूं वेठा आहियूं, ठीकु आहे न। असांखे कुझु बि न आहे थियो। असांखे जेतोणीक मूंखे पंहिंजे जेको आहे न कोविड पॉज़िटिव थी वियो हुअसि, उन सां बि अलाह जी महिरबानी असां उन मां बि जेको आहे न निकिरी आयासीं ऐं अहिड़ी काई बि जेको आहे न तकलीफ़ कोन आई। मुंहिंजे नंढड़नि ॿारनि खे बि कोविड पॉज़िटिव थी वियो, उहे बि निकिरी आया, ठीकु आहे न। ऐं ठीकु आहे, वबाऊं ईंदियूं रहंदियूं आहिनि, बीमारियूं ईंदियूं रहंदियूं आहिनि, शुरूअ खां वठी ईंदियूं रहंदियूं आहिनि। हिन में कहिड़ो जेको आहे न उहो आहे, ऐं हीअ नो डाउट के वर्ल्ड वाइड वबा आहे, पर असांखे फेस करिणो आहे, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हुनखे फेस करिणो आहे। पंहिंजा जेके SOPs वबा जे लाइ जेको आहे न गवर्नमेंट ते असांखे ॾिना आहिनि, उन ते अमल कयूं, फेस मास्क पायूं, सोशल डिस्टेंसिंग रखूं, ठीकु आहे न। ऐं जेको आहे न हैंड प्रॉपरली जेको आहे न रिपीटेड हैंड वॉशिंग कयूं। ऐं उन खां पोइ हाणे जेको असां वटि बचाव जो नेक्स्ट वे आयो आहे, उहो एॾो वॾो फ़ाइदो आहे ऐं उहो एॾो वॾो जेको आहे न गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे जेको आहे न फ्री ऑफ कास्ट जेको आहे न ॾिनो वियो आहे, जेको वैक्सीन आहे। ऐं उन वैक्सीन जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेको आहे न उहो ॻाल्हियूं उबतियूं सुबतियूं ऐं खामखा जा जेका आहिनि माण्हुनि में मिसअंडरस्टैंडिंग ऐं डिसइंफॉर्मेशन क्रिएट करण जे लाइ कुझु बि न आहे। कोई जेको आहे न दवा जेकॾहिं साइड इफेक्ट जी ॻाल्हि था कयो त इवन तव्हां पैरासिटामोल जेका बुखार जी गोरी खाईंदव उहा बि रिएक्शन करे सघे थी, कंहिंखे बि करे सघे थी। कंहिंजे मथे ते लिखियलु न आहे त हिनखे रिएक्शन कंदी, हिनखे न कंदी, पर एज सची हिन वैक्सीन ॾाढी सेफ आहे। ऐं असां इहो जेको बलब था भरनि, चकमक थी लॻे, उहा चंबड़े अजीब जेको आहे न उहो आहे न, या त इहा का ब्लैकमेलिंग आहे, गवर्नमेंट खे ब्लैकमेल पियो कयो वञे या को छा आहे। पर एज सच वैक्सीन असांखे ईअं सम्झो ज़िंदगी त ख़ुदा जे हथ में आहे ऐं मौत जेको आहे न ज़िंदगी मौत जी अमानत आहे, मौला जो फ़रमान आहे। ऐं उनखां कोई बि उहो त नथो थी सघे। मौत सां कोई बि अणतर त को आहे ई कोन त को मौत कंहिं तां टरी वेंदो, ठीकु आहे न, ख़तमु थी वेंदो। हर कुल नफ़्सुल ज़ाइक़तुल मौत, सभिनीनि खे त मौत जो ज़ाइक़ो असांखे चखणो आहे, मरंदासीं। ऐं बींग मुस्लिम असांखे असांजो इहो उहो आहे, अक़ीदो आहे त सभिनि खे हिकिड़े ॾींहुं मरणो आहे त पोइ मरण खां डिॼणु छा जो आहे, ठीकु आहे। ऐं हीअ हिकिड़ो वे आहे, इलाज बचाव हिकिड़ो सुनत भी है तो इलाज कंहिं बीमारी वबा के ख़त्म करे सघो था त करणु खपे। ऐं हेॾी वॾी सहूलियत फ्री ऑफ कास्ट जेको सर्विसिस मिलनि थियूं पियूं ऐं असां उनखे मुख़्तलिफ़ रंग पिया ॾियूं।
साईं असां वटि आया आहिनि ऐं वैक्सीन लॻाराइण जे लाइ असांजो सॼो स्टाफ वैक्सीनेटेड आहे बाय द ग्रेस ऑफ ऑलमाइटी अल्लाह ऐं हुकूमत जे हुन सां असांजो सॼो ई हेल्थ जो जेको आहे पहिरियां असां हेल्थ वारनि पंहिंजो पाण खे वैक्सीन लॻाराई आहे बाबा जेकॾहिं रिएक्शन को थिए थो त असां ते थिए माण्हुनि ते पोइ थिए पहिरियां असां हिन में फ्रंट लाइन हुन में आहियूं त ठीकु आहे असांखे रिएक्शन पहिरियां थिए तजुर्बो असां ते थिए ठीकु आहे न पोइ आवाम लॻाराए हाणे त लॻारायो जॾहिं असां हेल्थ डिपार्टमेंट पूरी वैक्सीनेट थी विया आहियूं असांखे कुझु न आहे थियो हाणे पब्लिक ते इहो फ़र्ज़ु थो आहे थिए त माण्हुनि में डिसइंफॉर्मेशन न फैलायो ऐं अचो असांजे वैक्सीन सेंटर्स ते अचो मुख़्तलिफ़ जेको आहे न जॻहियुनि ते असांजा सेंटर हाणे अञा असां सेंटर्स जो ॼार वधायूं पिया BHU लेवल ते वञूं पिया प्राइवेट सेक्टर में वञूं पिया त वैक्सीन असां प्राइवेट क्लिनिक्स ते लॻारायूं अचो वैक्सीन लॻारायो ऐं वैक्सीन लॻाराइण में को ख़दशो कोन्हे को ख़तरो कोन्हे। थैंक यू वेरी मच डॉक्टर साहब जो तव्हां सलाहूं ॿुधियूं ऐं सिंधी एॾा बि जेको आहे कमज़ोर ऐं भाड़िया न आहिनि जो वैक्सीनेशन महिरबानी करे मां सिंधी क़ौम जे हर फ़र्द न्याणी उस्तादनि शागिर्दनि हारनि अदीबनि सहाफ़िन एवरी इंडिविजुअल रूरल एरिया में आहिनि अर्बन एरिया में आहिनि त महिरबानी करे वैक्सीनेशन जे लाइ पंहिंजो पाण खे पंहिंजे ईंदड़ नसुलुनि खे पंहिंजे घर भातियुनि जे लाइ हिकिड़ो वैक्सीनेशन कराए सिक्योर कयो आहे प्रोसेस हमारा तयारु वेठा आहिनि ऐं उन जूं इंजेक्शन्स रेडी आहिनि असांजा डोरा बि तयारु आहिनि ऐं असां चाहियूं था त असांजी क़ौम जेका आहे उहा सेफ एंड साउंड हुजे ऐं उहा बहितर नमूने सां सर्वाइव करे हेल्थ जा प्रिकॉशन्स वठे ऐं अॼु मां बज़ाति ख़ुदि पाण राणीपुर में वैक्सीनेशन जे लाइ तयारु आहियां त ॿिया बि जेके दोस्त मुंहिंजा रिश्तेदार मुंहिंजूं भेनरूं भाइर ऐं ओवरऑल सॼो जेको सिंध जो अवाम आहे आई पर्सनली रिक्वेस्ट देम दैट प्लीज़ विज़िट द सेंटर्स एंड बी वैक्सीनेटेड टू सेव योर लाइफ प्रोसेस ॾेखारींदासीं मतां चओ त इहो माण्हुनि फ़ोटू ॾेखारियो असां तव्हांखे सुई डायरेक्ट था ॾेखारियूं सो प्लीज़ पोइ हुनखे बि ॾेखारियो ॿाहिरों कमु तयारु लॻो पियो आहे इहा जेको माण्हू फछड़ी था कनि त माण्हू सुईअ खां पोइ मरंदा असां बि मरण जे लाइ अस्पताल में हलिया आहियूं त ॾिसूं छा थो मर त कोई न ॾिसो प्लीज़ हे साईं सुई अंदरि लॻी बि वई ख़बर बि न पई सो अहिड़ो केस में को बि ख़तरो न आहे सो वंस अगेन आई रिक्वेस्ट द पीपल दैट प्लीज़ तव्हां इंजेक्शन लॻाराए पंहिंजो पाण खे सेव कयो पंहिंजी फैमिली खे सेव कयो गॉड ब्लेस यू थैंक यू वेरी मच फ्रॉम रानी अल्लाह हाफ़िज़।